रहीम नाज़रीन ताजे पंहिंजे प्रोग्राम चांहि जे कोप ते मां आहियां तव्हांजो मेज़बान असलम ख़ान ऐं मूंसां गॾु अॼु महिमान शख़्सियत आहिनि जंहिं उन ज़माने में मशहूरी माणी अॼु खां को तक़रीबन 13 खां 15 साल अॻु में उन ज़माने में मशहूरी माणी जंहिं ज़माने में साईं सिधा थी वियो जंहिं ज़माने में अञा वीडियोस मोबाइल व्हाट्सएप फेसबुक जो एॾो अरूज न हुयो बिल्कुलु लाइट लेवल ते हुयो उन ज़माने में हिकु वॉइस रिकॉर्ड तां नाज़रीन ॿुधाईंदो हलां त सिर्फ़ु हिकु वॉइस रिकॉर्ड तां असांजी मशहूरी माणी असां सां गॾु आहिनि जनाब नाज़रीन माज़रत सां ही असांजा बुज़ुर्ग दोस्त आहिनि साईं स्टूडियो आहे नाज़रीन मां तव्हांखां माज़रत चाहियां थो साईं मूंखे लॻे थो त मशहूरी त माणी आहे पर थोरो शायदि बदतमीज़ बि आहे साईं जो तारफ़ थो करायां मां साईं जो नालो आहे अली बड्डा चांहि तव्हां पी छॾी आहे तव्हां थोरी देरि अॻु में चांहि पीती आहे रखो तव्हां टीवी ते आहियो टीवी ते तव्हांखे माण्हू ॾिसनि था पिया नाज़रीन मां साईं जन खां पहिरियों सवाल कंदुसि साईं अली बड्डा साहिबु ख़ुशि तव्हांखे असांजे प्रोग्राम चांहि जे कोप ते मां हिन प्रोग्राम जो मेज़बान आहियां असलम ख़ान गुज़ारिश आहे त तव्हां अॻु में थोरो इहो पंहिंजो तारुफ़ पाण करायो नाज़रीन मां ॿुधायां थो त साईं उन ज़माने में मशहूरी माणी तव्हांजो नालो अली ख़ान बड्डा आहे ॿियो हिन खां पोइ तव्हां छा चयो गाजाणी हल्क में वेठा आहियो तव्हां इहो कहिड़े शहर में कानपुर अली ख़ान असांजे नाज़रीन खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो तव्हां हिकिड़ी वॉइस रिकॉर्डिंग तव्हांजी कंहिं असलम सां कॉल थी हुई जंहिंमें तव्हांखे उर्दू न पई अचे ऐं तव्हांजी उहा मशहूरु थी हुई सॼी सिंध भर में बलोचिस्तान पंजाब सराइकी इलाइक़नि में बलोची इलाइक़नि में इहो छा सीन हुयो छा थियो हुयो असल में मां वेठो घर में माज़रत सां तव्हां सिधा थी वियो स्टूडियो में आयो तव्हांखे नाज़रीन ॾिसनि पिया भली ॾिसनि पोइ हाणे थधिजी सभाम कान पई न मन बाक़ी छा जे लाइ घुरायो थी न मूं तव्हांखे घुरायो आहे त तव्हां तमीज़ सां त वियो न घटि में घटि गारे घर पर मतलब मथे कम हुई जवड़ा दबरे मुका दबरे ही तव्हां छा पिया कयो तव्हां टीवी ते अचो पिया टीवी ते मथे कम हुई थे चार्ज में सी त चांहि तव्हां पी छॾी आहे चार्ज से सही हाणे कोन्हे न हा त तव्हां पी छॾी आहे हा अयो गुलाम मामा साहब ने कॉल आई था उनकी न उधार मोबाइल वाला कोन क्यों कोई ये टेलीफोन लगो तो मां खायो घर में कोई कोन टीवी ते ॾिसो हां टीवी ते हां घर में कोई कोन तो मां दी कॉल खायो तो उन कहा अस्सलाम वालेकुम मां वालेकुम सलाम उन जो मैं असना बात कर रहा हूं उर्दू ने बेद आऊ का जे गला उर्दू में आवाज नहीं तव्हां हिकिड़ी महिरबानी कयो सिधा थी वियो हा सिधा टीवी ते नाज़रीन तव्हां साईं तव्हां हेठि पेर हेठि कयो अच्छा हेठि मुंहं खे हीअं तमीज़ सां वेही सघो अच्छा मुंहं खे वियो तमीज़ सां ठीक है तव्हां सुबुह शाम ईअं वेंदा आहियो हां होटल ते तव्हां वेंदा नाज़रीन मां माज़रत चाहियां थो असांजा महिमान लॻे थो अली हालत में हिते पहुता आहिनि वरी बि मां अलाह जो शुक्र थो अदा कयां जो घटि में टाइम ते असां हिननि ताईं पहुतासीं बाक़ी जेका साईं जी हालत आहे न मूंखे नथो लॻे जो मूंखां पोइ को इंटरव्यू करण जे लाइक़ु रहंदा आहिनि साईं प्लीज़ कंटिन्यू कयो मुंहिंजे सवाल जो जवाब तव्हां तारीफ़ करायो था गुलाम साहब जी ॻाल्हि कयो हा गुलाम साहब दा असांजो अलाह उनखे जन्नत में जाइ ॾे वीचारा फोन थी वियो आहे रिटायर डिप्टी कंजर्वेटर गेम खाते में न हूंदो आहे बेलो अलाए छा इन में हुयो ठीकु पोइ शिकार खाते में ओ उन्हें आई कार को हैदराबाद माल दी खैर जो असलम बात कर रहा हूं तव्हां हुनजा पीउ हुयो ना लुगा माना मुंशी अच्छा तव्हां हुनजा मुंशी हुयो हा लुगा सजवदी अरे दो हा लुगा जी ये बार मां खायो मां भी डका लो उन जो मैं असलम बात कर रहा हूं मां असलम बात कर रहा हूं तो मां भी खाऊं मां जो बाबा गुलाम मोहम्मद साहब नहीं फिर भी वही बात मुझे बात करवाओ नेट तक दियो गारे घर पटना समझे बोली ना मांजी करे मां त फादो मथी ओ छोरो रिकॉर्ड करे रखी छॾियो मोइन ते अलाए छा ते ख़बर ई नाहे
पोइ सॼी दुनिया WhatsApp ते Facebook ते ऐं माण्हुनि जी मोबाइलनि में इहा तव्हांजी हली हुई सिंध पंजाब बलूचिस्तान पसमानदा इलाइक़नि में शहरनि में अच्छा जॾहिं तव्हां मशहूरु थियो उन खां पोइ तव्हांखे पंहिंजे शहर में घुमंदे फिरंदे माण्हू हेलो हाय करण लॻा कुझु फीलिंग्स आयूं उन हवाले सां बिल्कुलु बिल्कुलु फीलिंग्स माण्हू मूंखे सॼो भाई हिकिड़ो डायलॉग मां मशहूरु थी वियो हुन में ओ गारे गरबट दिलि जी धक ॾियणु अच्छा हे जेको हाणे तव्हां मूंखे अगाड़े धकणो पिया इहो हिन हा दुधड़ इहो चाहे चाह सही दुधड़ चाह तव्हां पी छॾी आहे ऐं हिकिड़ो ॾींहुं तव्हां ख़ुशि नसीब आहियो जंहिंखे चांहि मिली आहे अरे अरे किन्ना माण्हू छा था कयो पिया हितां अदा यार स्टूडियो आहे न घोड़ा यार स्टूडियो में छा जे घोड़ा न घोड़ा ही त चवनि था पिया घुराए बेइज़ती थो कयां पर मां सोचां थो पियो त मां हिनखे घुराए ग़लती कई साईं तव्हां ही तव्हांजो चश्मो आहे हिकिड़ी अखि खे पटी आहे हिकिड़ी अखि खुलियल आहे हिन जो छा राज़ आहे अदा हे जेका हे हिकिड़ो अखि गोला थी न हे हा हिनखे मां साई ॾियां थो गर्मी जे करे माना हे डॉक्टर ने मां वियुमि उनखे मां चयो खपी अखि में दर्द आहे उन गारे गरबड़ खे भुली वियो हुन सॼे में खणी ऑपरेशन कयो तव्हांजी खॿी अखि में तकलीफ़ हुई हा ऐं हुन तव्हांजे सॼे अखि जी ऑपरेशन सॼे अखि जी ऑपरेशन करे हाणे उन खां बाद हिनखे मां साई ॾियां थो बढ़िया पटी ते चाढ़े छॾियांसि वरी थी हा ईअं बसि साई चाढ़े खे साई थी अचे हा पोइ तकलीफ़ कोन थी न को कोन थी अदा चांहि तव्हां पी छॾी आहे अरे तुम ये घुरी न माना ॿिए दफ़े घुरा न चांहि तव्हांखे जेका मिलणी हुई सा मिली हुई हाणे बार बार चांहि न मिलंदी ऐं हे बल्कि पाणी बि मुंहिंजो आहे तव्हांजे लाइ हाणे पाणी बि न ईंदो हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो मुंहिंजो ॿिए सुवाल जो जवाबु ॾियो त तव्हांजी तालीम आहे पढ़ियल लिखियल आहियो अदा मुंहिंजी तालीम सफ़ा न आहे मां पढ़ियो ई न आहे स्कूल मां ॾिठो ई न आहे स्कूल हूंदो ई आहे तव्हांखे स्कूल न आहे न तव्हांजा ॿिया ॿाहिरि घणा आहिनि हिकिड़ो भाई हुनजो छा नालो आहे पाला जी पाला छा पाला 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 आओ इहो पूरो नालो आहे आओ चाह घोड़ी दे जी चाह घोड़ा चांहि तव्हां पीती आहे चाह तू भी घोड़ी न मां तव्हांजे लाइ टिश्यू पेपर आंदा आहिनि ॿियो तव्हांखे चांहि पीआरी आहे तव्हांखे पाणी पीआरियो आहे नेस्ले जो ॿियो घोड़ा ॿियो ॿी चांहि घुराई हा तव्हां जंहिं सुर सां मूंखे जवाबु था ॾियो पिया न चांहि छा जेका पहिरीं चांहि पीआरी आहे न तव्हांखे हुनजा बि मां तव्हांखां पैसा वठां इहो चांहि अस्तगफिरुल्लाह नाज़रीन असां तव्हांखां माज़रत खां आहियूं हे वठो हथ साफ़ कयो हिन सां हथ साफ़ कयो हाणे ही जेब में न रखिजो बस वो साम्हूं डस्टबिन आहे हुन में सटे छॾियो हिनखे यूज़ कयो अस्तगफिरुल्लाह ही यार साम्हूं डस्टबिन हुयो हुन में सटणो हुयो अल्लाह अकबर ही तव्हां छा पिया कयो अदा न तो भी सरा छा कुझु तव्हां हीअं कंदा त इंटरव्यू कोन पोइ इंटरव्यू न थी सघंदो तव्हांजो छो न थींदो पोइ ही का तमीज़ आहे छा ॾेखारींदी पोइ मां पंहिंजे नाज़रीन खे छा ॾेखारींदुसि ॾेखार न भले ॾेखार छा ॾेखारींदी हेड़े इंटरव्यू ॾेखारींदुसि हा छा आहे पोइ खानदानी रहे छा न त पोइ रहिस ईअं हूंदा बाक़ी हूंदा न तोखे त शलवार ई कोन्हे पातल पोइ छा आहे मजरो त आहे नाज़रीन मां माज़रत खां आहियां नानी मम्मा दिखवाया धक्का गारे जो हले हले लो दर से करूँ थे क्या भाई थे चाय पिया रही हूँ पाके यार तुम इसे गा भाई ना लो दर ले ले मोड़ से सीढ़ी ही मुझे घर ना है आओ गलो जा घुरा ले वो गाड़ी पगार दी चाय कौन है चाय ही मुझो कप हुयो अजरक जो हुयो तव्हां छो खयो टिश्यू हुन तो जो कप हुयो न इनजे करे शक थिए
को चाय पीअण वक़्तु शक न थी और ना। चुस्की जगह बचे रही हुआ पी तई बाद में थी न मानो चाहे यो इहो छा आहे नसवार जी नसवार ही स्टूडियो में वेही तव्हां नसवार ॾींदो अलाए तुझे हिकु ॾींहं जे करे बड़ा मामा जो आज तो छॾे ॾियां 15 मिंटनि जो प्रोग्राम आहे हिन लाइ त छॾे सघे थो न हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हां मुंहिंजे सुवालनि जा जवाब ॾींदो या न हाँ हाँ ॾींदो तरीक़े सां फज़ीलत हाँ सां फज़ीलत ही पे रेट लायो थोड़ी तमीज़ सिखो तमीज़ आहे पियो कीअं हाणे इहा तमीज़ आहे हाँ तव्हांजे कमीज़ जी ख़ाली वेकर घणी आहे तकरीबन थींदो त मां सम्झां अस्तगफिरुल्लाह 3 माण्हू अची वञनि हिन कमीज़ में हा छो गर्मी न लॻे न हवा बवा सही लॻे पोइ हवा जे लाइ 1 फुट हेॾे वधाए छॾियो हवा जे लाइ 1 फुट हेॾे वधाए छॾियो इहो नंबर त मिलाए ॾे जी ये नंबर त मिलाए ॾे हे नंबर मां तव्हांखे मिलाए ॾियो हा ऐं मुंहिंजो प्रोग्राम केरु कंदो अब का मिली दे ना बोड़ा कुछ या मा गोटा मा कुछ न मने आता नाज़रीन मूंखे लॻे थो त अॼु असांजो प्रोग्राम कोन थी सघंदो असां हिन जी मशहूरी खे ऐं हिन जी बीबी मिल बी इहो छा पिया कयो हाणे छा थी पियो ऑफिस लगा चश्मे सां हाँ मूंखे चश्मो पातल आहे मूंखे चई त कोट लुंडे जो आहे हाँ तो चश्मो पातो तूं ऑफिसर थी वञे ऐसा खानदान की आपकी हुई है खंघ जी बि सीरप लॻे हाणे स्टूडियो में तव्हां छा पिया कयो यारी चाय किलो ही स्टूडियो आहे आए तो कमरे त पोइ कमरो स्टूडियो आहे हेतिरी कैमराऊं लॻल आहिनि लाइटिंग थियल आहे ही बूम ऑपरेटर कैमरा ऑपरेटर वेठा आहिनि तव्हांखे मतिलबु कुझु बि नथो नज़र अचे हाणे हिकिड़े चश्मे जे मथां ॿियो चश्मो छो ये दीदी जो आए और ये ये मना मोटरसाइकिल ते या सफर वफर पोइ भई गॾु छो पातव जो इन जे पातम तो मना दिए यो हिन अख ते हवा बवा न लगे ये हिन के अख के साई है ये बड़ी यो मौलवी जो को जानता बारो आयो दी दुआ करे करे यो बड़ी कहिड़ो मौलवी जानता बारो कदे मौलवी जानता बारो जल्द बारो मौलवी छा मानो यो ना चलो दिया आखिर में जानता बारो हा यो मौलवी साहब जो को नालो हूंदो न जल्द हम ये मजाक में करे के चयो हूंदो को हम सुबह शाम चवंदो मंजूरा का तो के खबर न मां छाके यार मौलाना साहब जो नाला हूंदा आहिनि भला है ना चली सीधी खबर आओ जानता बारो तू ते मां खबर नहीं सॼी सिंध खे ख़बर आहे त जल्द ये छा पिया कयो तव्हां यार छा दे क्यों तव्हां टीवी ते वेठा आहियो हाँ टीवी से बेटा वो पर सही से चाय आए चाय पीती आहे तव्हां पीती है तो मैं एक दफे पीती है बस हाँ? मना को मना मुंहिंजी शादी ते आया हो बाजी शादी ते आओ ना घुरा ना बोले चाय ने कभी न घुरा अरे नंबर मिलाए दे नंबर ही नंबर यार मां हिते नंबर मिलाइण लाइ वेठो आहियां मां प्रोग्राम पियो कयां टीवी ते न तू चाय पियारे दो न तू नंबर मिलाए दे दो हिकु मिंट ॻाल्हाईंदे हाँ हिकु मिंट खां मथे न ॻाल्हाईंदे हिकु मिंट खां मथे न ॻाल्हाईंदे ठीकु आहे मां फ़िलहाल ही कटे छॾींदुसि प्रोग्राम मां हाँ पर मां तव्हांखे हे हेठियों नंबर मथियों नंबर बस बड़ी मत मत काल वञे पई अरे जाई कुमे अला वादा काल जाए ओए ओ कार अली ओ बड़ी टीवी चली थी अरे मैं कितने टीवी खोल aku ni biar saya mulai je au bingi करे gitu ya kapok kata balance tu dua aja मुंहिंजो भेण bingi करे gitu kata ada ni मुंहिंजो bingi भेण अबे siapa तव्हां कैसा ॻाल्हायो बुधा बुधा मां टीवी ते मज़े मगे ॾिसो तव्हां टीवी ते आया वेठा आहियो त टीवी ते तव्हां बदतमीज़ी था कयो पिया
बदतमीजी ना पार पता तव्हां नहीं घोट में वरी फोन करे ॿुधायो पार टीवी ते ना उनके पार पता नहीं मां जो यो स्याह रुमड़ो बिस्ती सें रुमड़ो छा हूंदो कारो जो छा हुंदा रंग जो कारो मां रंग जो कारो ना ना तू चिटो था पा तव्हां भरो था पिया हां तव्हां चमको था पिया मां रंग जो कारो दा बी की करे इहो छा हूंदो सिंधी ॻाल्हायो न बलोची छो था ॻाल्हायो आओ कंपत गे बे के बी की वाला दवी ते दिया था मैं फसी को पे चार में कुछ आ रही था चार देन चाय कौन पिया रहे आले आले तव्हांखे हिकु दफ़ो चांहि पीआरी एक मिनट चाय पिया हिकु दफ़ो बि मां ग़लती में पीआरी गलती में पिया जो वो चादर बुला जी पोते तू नच वाले घर में न बुला मानो मेहमान को ये तू मेहमान वाली करे हाणे मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾींदो आ बुधा शादीशुदा आहियो ना तव्हां हाणे तमीज़ सां वियो त मां इंटरव्यू वरी शुरू कयां जे न त मां इंटरव्यू ख़तमु कयां आ बुधा ना पर मिले नंबर तव्हां कॉल कई आहे हां ना ना बुधाई न होती कंहिंखे ॿुधाईंदो एक बात आ हुनखे छा ॿुधाईंदो टीवी में बैठा नंबर थी कंहिंजो एक बात हुनजो नंबर मूं वटि आहे पर तव्हां हिते जे नंबरनि ते मिलाईंदा रहंदो तू मिलाए हाणे वरी इकबाल साहब सां ॻाल्हायो हुन तव्हां गुलाम साहब जे नाले ते मशहूरु थियो हाणे तव्हां इकबाल साहब जे नाले ते मशहूरु थियणु चाहियो था नी किथा सी दी उड़ा चाहे लूंगा यार ही ॾाढो बदतमीज़ महिमान आयो आहे पर हाणे असांजी मजबूरी आहे असांजा महिमान आहिनि हाणे बसि साहब जे नाले खे इस्तेमालु कयो ऐं मशहूरु थी था वञो बसि इहो तव्हांजो कमु आहे मिलाए रिंग वञे पई हिकिड़े मिंट में हेलो अदा इकबाल हां दिए मुझे हां आओ मैं जीवी का पुत्र बना हां अजी थी ढूंढ रहे के बीगी करे पड़ी थी दवा थी मैं देख बैठी हुई हां हां आओ आओ चाहे रूम ले देखिए पूरा हाणे थोरो सिधा थी वियो त मां प्रोग्राम जो अख़्ताम कयां दुनिया ॾिसे थी पई नाज़रीन ही असांजे प्रोग्राम में मूंखे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़ हाणे हे छा पियो करे बाबा ही बंदि कयो बस चुप रख जी के